अज सिंधर्दी जा पंहिंजे सकाफ़त तहज़ीब तमदन जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। अॼु अजरक ऐं टोपी जो ॾियारो आहे। मुंहिंजे अॼु जे तक़रीर जो उनवान आहे सकाफ़ती ॾियारे मल्हाइण जी तारीख़। ऐं पंहिंजे तक़रीर जी शुरूआत हिन शेर सां कंदुसि। आया मुझे सिंध ते सकाफ़त जा ॾींहं, आया मुझे सिंध ते सकाफ़त जा ॾींहं, निकिरी पिया निर्वार थी नवां नवां नींहं, जागी पिया हिन सिंध जा नंढा वॾा शींहं, मोहब्बत संदा मींहं आदिल अॼु वसी पिया। रिस्पेक्ट सर। 2009 ईस्वी में जॾहिं पाकिस्तान जो सदर आसिफ अली ज़रदारी अफ़गानिस्तान जे दौरे ते वियो त हू हुते सलवार कमीज़ ऐं टोपी पाए वियो। उहा टोपी क़ौमी मीडिया खे एतिरी त ॾुखी लॻी जो न सिर्फ़ु तनक़ीद कयऊं बल्कि चयूं त इहो पाकिस्तान जो सदर न पर सिर्फ़ु सिंध जो सदर पियो लॻे। जियो न्यूज़ जेको उन नस्ल परस्ताना सोच में सभिनी खां अॻिते हो, उन जे हिकु प्रोग्राम मेरे मुताबिक़ में डॉक्टर शाहिद मसूद एतिरी त तनक़ीद कई ऐं साड़े हसद जा जुमला ॻाल्हाया जो सियासी इख़्तिलाफ़ रखण बावजूद हर सिंधी उन ॻाल्हि खे सम्झी वरितो त इहो असांजे सकाफ़त ऐं कल्चर ते वार आहे। उन खां पोइ कराचीअ जी हिकु नंढड़ी सिंधी ऐं मुहाणनि जी तंज़ीम हिकु रैली कढी ऐं सकाफ़ती ॾियारे मल्हाइण जो ऐलान पिणु कयो। उन खां पोइ KTN ऐं कशिश तरफ़ां अहिड़ो ई ऐलान पिणु कयो वियो। उन ऐलान खे सिंधी क़ौम ऐं सिंधी सोशल मीडिया एतिरी त मोट ॾिनी जो हर साल जे पहिरें आचर ते सकाफ़ती ॾियारे मल्हाइण जो ऐलान पिणु कयो वियो। सिंध हुकूमत बि उन ॾींहं ते मोकल जो ऐलान पिणु कयो। उन ॾींहं ते हर सिंधी टोपी अजरक या वरी पटको पाए सिंधी सकाफ़त खे सां मुहबत हुजण जो इज़हार कंदो आहे। उन ॾींहं ते सभिनी इदारनि में पुरजोश नमूने सां सकाफ़त खे उजागर करण लाइ हीउ ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो आहे। उन ॾींहं ते असां उहो ई वचन कयूं था त तइलीम हासिल करे पंहिंजे वतन सिंध जी दिलि व जान सां ख़िदमत कंदासीं। पंहिंजी जाइ हिन शइ सां वठंदुसि। मरंदी बि क़ौम आहे जीअं दी बि क़ौम आहे, मरंदी बि क़ौम आहे जीअं दी बि क़ौम आहे, किरंदी बि क़ौम आहे उथंदी बि क़ौम आहे। हिन भूमि जा जियाला जो जार पुट ऐं धीअरूं संसार खे ॿुधायो सिंधी बि क़ौम